दाता तुही जे दर आयस मां मन तू अर्ज अघाई ज्ञान ध्यान दे साई हो आसखणी तो दर आयस मां जे का गुजरे सुख जी गुजरे एक पल तुही जो नाव न बिसरे सोनी राह बनाई मन तू अर्ज अघाई साई मन तू प्यास बुझाई हो आसखणी तो घर आयस मां दाता तुही जे दर आयस मां कर कृपा सुख दुख खे समझा तुही जे दरजी दासी बन जा शल तू मार पुजाई मन तू अर्ज अघाई साई मन तू प्यास बुझाई हो आसखणी तो घर आयस मां दाता तुही जे दर आयस मां मन तू अर्ज अघाई ज्ञान ध्यान दे साई हो आसखणी तो घर आयस मां दाता तुही जे दर आयस मां संदन जे सूर ॾाढो सतायो आहे। तव्हां थोरो वियो, तव्हां लाइ चांहि ठाहे थी अचां। मिठड़ी तूं फिक्र न कर, मूं चांहि अॻुवाटी ठाहे पी छॾी आहे, तुंहिंजे लाइ बि ठाहे अंदरि रंधिणे में रखी अथमि। अरे मां सदके, तव्हीं मुंहिंजो केतिरो न ख़्यालु था करियो। हाणे तुंहिंजो न कंदुसि त ॿियो भला कंहिंजो कंदुसि। पुट ऐं नुंहुं वञी वेठा आहिनि परदेस, नुंहुं हिते हुजे हा त घर जे कमकार में तुंहिंजो हथु वठाए हा। सच था चओ, सुबुह सुबुह जो कंहिंजी चिठी पे पढ़ियो? शामूअ जी। शामूअ जी? ॾिसां ॾिसां। ॾिसंदी आहे? हा हा ठीकु, पहिरीं चांहि पी अच। चांहि पियां थी, भॼी कान थी वञे। पुटड़े जी चिठी आई आहे, पहिरीं उहा त पढ़ां। चङो पढ़ियो। वरी अंग्रेज़ीअ में? तव्हां खेसि लिखियो कोन हो त अंग्रेज़ीअ में चिठी न लिखंदो कजां? मां किथां पढ़ी सघंदसि? अरे मां त खेसि हमेशह लिखंदो आहियां, पर हू त लिखे न। ठाहियो, ध्यान तां लही वियो हूंदुसि। तव्हीं पढ़ी ॿुधायो छा लिखियो अथई? लिखियो अथई त तव्हां खां सवाइ दिलि कान थी लॻे। ॾींहुं राति तव्हांजा सपना पियो थो ॾिसां, सो सोचां वेठो विलायत छॾे हमेशह हमेशह लाइ अची तव्हां सां गॾु पूने में गॾु। सच? शामू वापसि थो अचे?
हमेशा हमेशा लाइ हेतिरो हूंदो। अरे मां सदके मां हींअर ई वञी गुरू बाबे ते कड़ा चाढ़े थी अचां। अरे वे हाणे वे पाणी खां अॻु कपिड़ा न लाइ एतिरा पुण्य कोन कयल आहिनि असांजा। छो पुण्य छो की न कयल आहिनि? कहिड़ा पाप कया अथऊं? पाप ई कयल हूंदा शामू मां, तॾहिं त हिकिड़ो ई सिकील तो पुटु देश छॾे वञी परदेस वेठो आहे। अरे वेठो कहिड़ो आहे, कमाइण वियो आहे, उनजे पैसे सां ई त अॼु असीं सुखिया सताबा आहियूं। कोन खपे मूंखे अहिड़ो सुख जो पुट जो मुंहुं ॾिसण लाइ बि सिकिणो पवे। हाणे दिलि न लायो, लिखियो अथई न त हींअर हमेशा हमेशा लाइ। हा ॾाढी थी सिक फाटे, अहिड़ो कुझु कोन लिखियो अथई। पुराणी चिठी हुई जेका पढ़ी पे दिलि खे परचायो। त छा शामू जी चिठी कान आई आहे? तव्हां मूंखे इहे ई बि डटा ॾिना? मां छा तोखे टटा ॾींदुमि, डटा त तकदीर असांखे ॾेई रही आहे। शामू कोन थो अचे। अरे जेको नालायक पुटु वञी कंहिं अंग्रेज़नि जे चुंगल में फाथो आहे सो भला वापसि किथां ईंदो? इन करे पे चयोमांव त उन अंग्रेज सां शादी न थियण ॾियोसि, पर तव्हां किथे था ॿुधो? तूं त ईअं पई ॻाल्हाईं ॼण त मूलो महाराज हुन अंग्रेज़नि जी माइटी खणी आयो पुटनि जे लाइ। पर तव्हां हा छो कयसि? छा खे थी हा करणु चवी? चिठी लिखी तो ॿुधाए त फलाणी तारीख़ फलाणी सां शादी थो करियां। हूअं त शादीअ में तव्हांखे अमेरिका घुराए, पर हींअर टाइम कोन्हे, इन करे शादी जी सीडी ॾियारे मोकिलींदव तव्हां, सा ॾिसी दिलि ख़ुशि कजो। उहा मुंहिंजी सीडी त कान पहुती। अरे मोकिली हुजांइ त पहुचे न। खेर ॼाणे, वरी चिठी बि लिखी अथई अंग्रेज़ीअ में, धारी ॿोलीअ में, जा पढ़ी बि कान सघां। शामूअ मां जेको पुटु पंहिंजे सॻीअ माउ खे छॾे वञी कंहिं अंग्रेज़नि सां घिट मिट पियो करे, उनखे ॿोली किथां यादि हूंदी? लिखण पढ़ण त ठहियो, मूंखे त लॻे थो सिंधी ॿोली ॻाल्हाइण बि विसरी वई हूंदसि। अरे ॿोली कीअं विसरंदसि? मूं खेसि लोली ॾिनी आहे सिंधीअ में। तो त बराबरि खेसि लोली ॾिनी आहे सिंधीअ में, पर अॼु गुज़रियल 5 सालनि खां जो हुन विलायती मेम जे झोली में आहे सो ॿोली किथां यादि हूंदसि? सच चयो अथई, मां 20 साल महिनत करे ॿार खे माण्हू बनाईंदी आहे ऐं जोए खेसि 20 मिंटनि में माण्हू मां गॾाए बनाए छॾींदी आहे। ठहियो हाणे ठहियो, मतां ॿिए कंहिंजे अॻियां ईअं चयो अथव, जायो मुंहिंजी बदनामी थींदी। छा मतिलब? कुझु न कुझु, मां वञी थी भाॼी चाढ़ियां। आयो अथई फोन। पका ई पका शामूअ जो हूंदो, ॾिसो त। हा, रातो की पार्टी मां $10-15 मिलिया हूंदसि, से सोचियो हूंदई त माउ पीउ ते तो ख़र्च करियां। अरे हाणे ईअं त न चओ, कंदो कोन्हे छा फोन? कंदो आहे 2 महीननि में 1 दफ़ो। अरे अरे पर फोन त खणो न। खणां थो। ॾिठव, कट थी वियो। चङो थियो, शामू जो न हुजे हा त अजाई दिलि में दुख थी हा। ख़ासि पैसा मोकिलियाई त फोन लॻायो, सिक लॻे त तव्हां सां ॻाल्हाए सघां, ऐं हाणे जॾहिं फोन लॻो आहे त पुट खे टाइम ई कोन्हे फोन करण जो। तोभा अथव को आराम? अरे हूंदो कमनि कारनि में, वक़्तु मिलंदसि पाण ई कंदो। हेलो हेलो, क्या ट्रंकल? हेलो, क्या किधर अमेरिका से? शामू मां से के कर पुटे जो फोन थई। हिजो आयस। हेलो हेलो, क्या? हेलो हेलो हेलो, शामू जो फोन है। अरे भी तो सही ॾिसां। हेलो, क्या बम्बई होटल रोजवुड? रॉन्ग नंबर। छा थियो? मजाक, असांजे हिन घर खे रोजवुड होटल पे सम्झाई, बेशरम किथे जी। ख़ासि बम्बई मां फोन कयो त अहिड़ो मज़ाक करण जे लाइ। तव्हां कमाल था करियो, हूअ भला असां सां छो मज़ाक कंदी? भुल मां लॻी वियो हूंदसि असांजे घर जो नंबर वेचारीअ खां। वरी कंहिंजो फोन आहे? अलाए जे कंहिंजो आहे, बी त भला ॾिसां। हेलो हेलो, मैं होटल रोजवुड से बोल रही हूँ। वरी होटल रोजवुड?
अरे बाबा तुम्हारा दिमाग तो नहीं खराब हो गया है? कंहिंजो फोन आहे? पागल जी, तू भी दे। सर, मैं होटल रोजवुड से बोल रही हूँ। आप रोजो होटल से बोल रही है तो? सर, होटल का गेस्ट मिस्टर सैम आपसे बात करना चाहता है। सैम? मैं तो किसी सैम मैम को नहीं पहचानता। आप मिस्टर रामचंद्र है ना? हाँ भाई, मैं रामचंद्र करनानी हूँ ना। अरे तव्हां सिंधी आयो? अरे भाई पक्को सिंधी आया। अच्छा, हिकिड़ो मिंट तव्हांखे लाइन ॾियां थी। हाँ। सर, मिस्टर रामचंद्र इज ऑन लाइन। हेलो सैम, केर सैम? सामू तू आई जा, तू आई किथे? हेतिरा महीना थिया आहिनि, न चिठी न चपाती न हाल न मूंखे बहिवाल। ॾियो न, मां ॻाल्हायांसि पहिरीं। अरे हिकु मिंट दबी। हेलो शामू पुट, तू आई कीअं? मूंखे ॾियो न, मां ॻाल्हायांसि। शामू मुंहिंजा लाल, तूं आई किथे पुट? हेतिरा दफ़ा चयो अथमि त चिठी सिंधीअ में लिखंदो कर। पुट हींअर सेक करे हलियो अच, तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आहे। हिकु दफ़ो तुंहिंजो मुंहुं ॾिसां। छा बम्बईअ मां पियो ॻाल्हाईं? बम्बई मां पियो ॻाल्हाए? मूंखे ॾे। हेलो शामू पुट, बम्बई मां पियो ॻाल्हाए? कॾहिं आयो आहीं? हफ़्तो थियो अथई, अॼु तो फ़ोन करी। हा बराबरि 2-3 दफ़ा तुंहिंजो फ़ोन आयो हो, पर मुंहिंजो तो ॾांहुं ध्यानु कीअं वञे? ख़ैर, हाणे इहे सभु ॻाल्हियूं छॾ। सुबुह साण तूं हिते हलियो वञे। छा ज़ाल ऐं ॿार बि आया अथई? पाण सुठो, उन्हनि खे वठी अच, माणे ॾाढो ख़ुशि थींदी। हा शामू पुट, सुबुह साण हिते हलियो अच पुट, तोसां जाम ॻाल्हियूं करणियूं आहिनि पुट। नो माम, मां अची कोन सघंदुसि। हाँ, कोन ईंदे? बम्बईअ ताईं आयो आहीं ऐं अमर सां मिलण कोन ईंदे? ईअं कीअं थींदो पुट? हेतिरे वक़्त खां मुंहुं बि कोन ॾेखारियो अथई। हाँ, न चिठी न चपाटी। तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आहे पुट। इहा मुंहिंजी सीढ़ी बि कान मोकिलियईं। नूंहं ऐं पोटे खे ॾिसण लाइ पई सिका पुट। मूं बुढ़ीअ खे एतिरो न सताए पुट। Come on, Mom, don't cry. रो न। ठीक है, नथी रोआं, पर पुट तू जरूर अच जा। Yeah, I'll come. बाबा के फोन में। हाँ, बाबा के फोन ॾियां थी, पर तू जरूर अच जा पुट। ईंदे न? अम्मा, बाबा के फोन दे। हाँ, ॾियांसि थी बाबा के। हाँ चओ। Dad, I've come here on a business trip for just a week, all right? It wouldn't be possible for me to come and see you there. ठीक है। Dad, तव्हां छो नथा अची मूंसां होटल में मिलो? Come here and see me. न असीं किथां अची सघंदासीं? Dad, I really don't have the time to come and meet you people, all right? मां काफ़ी busy आहियां. I have to attend to some office work. काई ॻाल्हि न आहे पुट, काई ॻाल्हि न। तूं पंहिंजा कम कार ॾिस, असांजी चिंता न कर। Okay, Dad. As you say, take care. Bye. चल पुट, सदाई ख़ुशि। छा थियो? कोन ईंदो शामू? कोई कोन्हे, सभु बिज़ी आहिनि। ज़ाल ॿार सां आयो आहे, पंहिंजो घरु हूंदे सूंदे वञी होटल में लथो। 2 कलाकनि जे पंध ते आहे, हफ़्ते खां हिते आहे, पर सॼे हफ़्ते में टाइम कोन मिले अथसि जो माउ पीउ सां गॾिजण अचे। सुभाणे वापसि बि वञे थो, चवे थो त मूंखे बि टाइम कोन्हे, तव्हीं खणी मूंसां गॾिजण थो होटल में। सच ईअं चई शामूअ? त पोइ हलो, असीं हली संदन मुंहुं ॾिसी था अचूं। तूं हलंदी बम्बईअ में? अरे घर जी ॾाकण थी लही त साह थो निकिरे, सो तूं ट्रेनुनि जा धिका खाईंदी ऐं बम्बई जा पंधु कंदी? चओ त सच था, त पोइ मूंखे छॾियो, तव्हां ई वञी पुटड़े जो मुंहुं ॾिसी अचो। काई ज़रूरत न। अरे जंहिं बदतमीज़ खे एतिरी तमीज़ न आहे जो बम्बई में हूंदे बि माउ पीउ सां गॾिजण न अचे, अहिड़े पुट सां गॾिजण जी काई ज़रूरत न आहे। ॾिसो डावा थियो, ईअं ज़िद न करियो। वीचारो कमनि कारनि में हूंदो, इन करे न अची सघियो हूंदो। पीउ पुट में को हिसाब किताब थींदो आहे छा? तव्हां ज़रूर वञी गॾिजी अचोसि। अरे पर मां हींअर केस किथे वञी ॻोल्हींदुसि? अलाए किथे हूंदो। चयांव जो होटल में आहे। होटल रोज़वुड में आहे,
ने मतलब समझी थी तो मूं जहिड़े माण्हू खे अंदरि घुसण बि कोन ॾींदा आहिनि। छो घुसण छो कोन ॾींदा? को हितां हुतां आया आहियूं छा? पंहिंजे पुट सां गॾिजण था वञूं, का चोरी कोन था करण वञूं। अरे पर हाणे काई पर कान ॿुधंदीसांव। ॾिसो तव्हांखे मुंहिंजो कसम, तव्हां वञी पुट जो मुंहुं ॾिसी अचो। तव्हां खेनि ॾिठो माना मूं खेनि ॾिठो। तूं सम्झी कान थी। मां सभु थी सम्झां, तव्हीं कान था सम्झो। साथ ही कहिड़ो भरोसो, अॼु आहे सुभाणे न आहे। घटि में घटि तव्हां त गॾिया पुट सां। मुंहिंजे पारां संदसि मथे ते आसीस जो हथु घुमाइजो। वरी जेको हथु हुनजे मथे ते घुमायो उहो मुंहिंजे अखियुनि अॻियां अची झलजो। मूंखे सभु मिली पवंदो शामू पी, मूंखे सभु मिली पवंदो। तव्हां ज़रूरु वञी गॾिजी अचिजो। शामूअ खे खीरनी वणंदी आहे, ठाहे ॾींदीसां। ॿियो त सभु सामान खीरनीअ जो पियो आहे, रुगो पिस्ता बादामियूं कोन्हे। हाणे मां त कोन थी हलां। तव्हां ई मोटंदे महिल परसे पसारीअ खां वठंदा अचिजो। ऐं हा, पोटे सां पहिरियों दफ़ो था गॾिजो, उन लाइ को रांदीको का गुडी बुडी ज़रूरु वठी अचिजोसि। चङो, वठी ईंदुसि। जल्द अचिजो। ऐं हा, संभाले वञिजो। अरे अरे शामू पुट, तूं आई? हाँ मां आया। पुट केतिरो पे तरसेस तोसां गॾिजण लाइ। मुंहिंजी दिलि बि मांदी हुई तोसां मिलण लाइ मां। त पोइ पुट पंहिंजी मां वटि, पंहिंजे घर मूं वटि छो न आहे? होटल में छो वञी लथो आई? पुट मूं ॿुढीअ जो हाणे कहिड़ो भरोसो? अॼु साह हले पियो, सुभाणे बंदि। न मां ईअं न चओ। हाणे मां अची वियो आहियां न। हाणे तूं वापसि न वेंदे न? न मां वापसि कोन वेंदुसि। मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा लाल पुट, तोखां सवाइ असां ॿुढे ॿुढीअ जो हाणे केरु सहारो? तूं असां सां ई रहो पुट। हाँ मां तोसां ई रहंदुसि। मां केॾा कोन वेंदुसि। मां तोसां ई रहंदुसि। Sam, we are getting late, darling. Come soon. Come soon, Sam. I'm coming, darling. I'm coming. शामू पुट, Abba, where are you? We are waiting for you, father. पंहिंजी ॿुढी मां खे छॾे न वञ। Sam. I'm coming. शामू, शामू, छा थियो जानकी? शामू आयो हो। सपना ॾिसंदी हूंदी आहे जानकी, सपना ॾिसण छॾे ॾे। मोह ममत माया आहिनि मन जा सभ मां ॾाण रिश्ता आहिनि रिश्तनि जो छा बंदा साईं सानी लगाए वो ब्याह वो दा। Excuse me, madam. Yes? I want to see Mr. Shyam. Mr. Sham? I mean to see Mr. Sam. Oh, Mr. Sam. I'll get him for you. Please have a seat. Thank you. Mr. Sam, gentleman is waiting for you. One Mr. Ramchandra. Okay, thank you, sir.
शाम पुटे What a pleasant surprise! How are you, old man? ये आई पुटे तू मां बिल्कुल ठीक आया पर जे तव्हां खे अचणो ई हो त कल्ह शाम जो ई छो कोन चयो रियली आई एम सो शॉर्ट ऑफ टाइम नाउ खैर आया आयो त वियो चांहि पीअंदा न चाय भाई जी जरूरत कोन्हे तू वे हिते मूंसां गॾु हाउस अम्मा कीअं आहे कहिड़ो हाल हूंदुसि केतिरो खां सवाइ मिड़ई पई ॾींहं काटे जोड़ी ऐं ॿार किथे आहिनि सी दैट इज द प्रॉब्लम दैट जी ख़बर हुजे हा त तव्हां अचणा आहियो त मां उन हिसाब सां प्रोग्राम ठाहिया हा पर तव्हां त खैर हू ॿई मथे आहिनि मुंहिंजो इंतज़ारु पिया कनि वी आर गोइंग टू सी एलिफेंटा केव्स यू नो वरी बि सुठो थियो जो तव्हां आया न त मूंखे लॻो हो त तव्हां सां गॾजण खां सवाइ वापसि वञिणो पवंदो वेल आई एम रियली ग्लैड यू केम बैक बट यू हैव टू एक्सक्यूज़ मी नाउ मूंखे वञिणो पवंदो छा पियो चई पुटु केतिरनि सालनि खां पोइ गॾु आई न हाल न अहवाल न ॻाल्हि न ॿोल हींअर ई मोकिलाइण जूं ॻाल्हियूं Now, come on, Dad. अधु ॾींहुं त अॻु में ई गुज़री चुको आहे Our launch is waiting for us. ऐं मथां वरी अॼु राति वारी फ्लाइट में वापसि बि वञिणो आहे वापसि वञण खां कोन थोरो कंहिं पुटु पर पंहिंजे जोए जो पंहिंजे पुट जो मुंहुं कोन ॾेखारींदे Don't get sentimental, Dad. लिंडा जी केस ॾिसण ते ॾाढी दिलि आहे जे न वेंदासीं त हूअ बि हद नाराज़ थी वेंदी ठीकु आहे तूं मोकिल त हू वञी ॾिसी अचनि तूं वे मूंसां गॾु हिते Now, come on, Dad. Talk sense. लिंडा अकेली केस ॾिसण वञे ईअं को ठहंदो हींअर आया आहियूं वरी ख़बर न आहे कॾहिं अचूं Do you know how much it costs to come here, Dad? ठीकु आहे भले वञो घुमण पर जेसि ताईं तयारु थी निकिरूं तेसि ताईं त नुंहं सां गॾु विया पोटी खे हंज में खणा That is the problem, Dad. तव्हां सम्झो छो नथा जे तव्हां मैक खे गोद में खणंदा त लिंडा खे कोन वणंदो हूअ ॾाढी सफ़ाई वारी आहे छा पियो चई पुटु कुझु सम्झी तूं उहा ॾाढी सफ़ाई वारी आहे असीं गंदा आहियूं I don't mean that, Dad. पर तव्हां प्लीज सम्झण जी कोशिशि कयो लिंडा इज़ वेरी फसी हुनखे कोन वणंदो सो जस्ट फॉरगेट इट विसारे छॾियो विसारे छॾण खां सवाइ बाक़ी हाणे बचियो ई छा आहे ज़िंदगी में ठीकु आहे पुटु जीअं तूं चईं तोसां गॾु मुंहिंजी दिलि पूरी थी मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी Dad तव्हां सां मिली ओके बाय शाम पुटु माने मोकिली थी ही छा आहे खीरनी पुटु खीरनी Oh, that milky mess. हा माने पंहिंजे हथनि सां ठाही आहे Sorry, Dad. हीअ वापसि खणी वञणी पवंदव लिंडा त हमेशह डाइटिंग ते रहंदी आहे ऐं मैक खे हितां जो खीर भाई कोन पवंदो आहे ओके पर पुटु तोखे त खीरनी वणंदी हुई न शायदि वणंदी हुई Dad पर हींअर खाइण जो न मूड आहे ऐं न टाइम आहे ओके बाय शाम पुटु पर ॿुध मां इहा गुॾी मोकिली आहे तुंहिंजे पुट खे ॾियण जे लाइ गुडी तव्हां बि कमाल था करियो Dad अमेरिका में मैक जो कमरो सॼो इलेक्ट्रॉनिक रांदीकनि सां भरियो पियो आहे हीअ चीप गुडी हू छा कंदो लड़ी खणी खणी फिटी करे छॾी बाय Dad मां हलां थो शाम शाम पुटु वेह न वञ मुंहिंजा मिठा वेह न वञ मुंहिंजा मिठा अरे ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करियूं अथम अरे ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करियूं अथम हींअर आए हींअर वञे थो हींअर आए हींअर वञे थो ॾींहं न मूं अहिड़ा ॾिठा ॾींहं न मूं अहिड़ा ॾिठा अरे ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करियूं अथम अरे ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करियूं अथम
मुहिबत मारे पोए घुर मोकल मुहिबत मारे पोए घुर मोकल कुछ न कुछ अंदस वातला कुछ न कुछ अंदस वातला अरे ओ अञा तो सा दिल जो गालियों करूं थम जानकी अरे अची आता कीअं आहे मुंहिंजो शामू जोड़स कीअं आहे वणी तव्हांखे ऐं पोटे जो मुंहुं ॾिठव ऐं हू रांदीको ॾिनो माव उहो ॾिनोसि खीरनी वणियसि अरे भगवान 2 मिंट वेहण ते ॾे पाणी बाणी डुब त पियण ॾे मां बि का भोररी आहियां तव्हां वियो मां पाणी खणी थी अचां पुट ऐं पोटे सां गॾिजी आया आहियो त मुंहं जी रौनक ई मटिजी वई अथव मुंहिंजे संदन जो सूर न सताए हा त जेकर मां बि हलांवा हा ॿारनि जो मुंहुं ॾिसी अचां हा पर ठहियो तव्हां ऐं मूं को विरायो आखिर बि पंहिंजो खून आहे छिक त थींदी न मूंखे त पक आहे असुल 5 ई आङरियूं चटे खीरनी खाधी हूंदई हा हाणे पुछ छा थी पुछी सभ खां पहिरीं ॿुधायो मुंहिंजे शामूअ छा चई मुंहिंजे लाइ पुछई हा पुछाई न हाउस अम्मा कीअं तुंहिंजो नालो ॿुधी अची रुअण में छुटकियो चई बाबा ॾाढी सिक लॻी अथमि पर छा कयां मजबूरी आहे कमकारियूं एतिरा अथमि जो गॾिजी कोन सघंदुसि काई ॻाल्हि नाहे पुटु ख़ुशि हुजे पोइ भले किथे बि हुजे पर तव्हीं मूंखे सॼी ॻाल्हि करे ॿुधायो ओ असुल मुंड खां वठी अरे हाणे छा ॿुधायां ज़ाल ॿार सां सिखियो वेठो आहे अॼु राति जो वञे बि थो वापसि हींअर त उॾामियो बि हूंदो तव्हां सां गॾियो चङी तरह हा गॾियो न How are you, old man? It's nice to see you. मूंखे ॾिठाई त असीं पेरनि खे चिंबड़ियो असली पेर ई न छॾे कीअं छॾींदो हेतिरनि सालनि खां तव्हां खां आसीस जो न वरिती हुई पोइ पोइ खैर आया आहियो त वियो चांहि पीअंदा पोइ त मूंखे वठी हलियो मथे छिके उते संदसि ज़ाल ऐं ॿार सां गॾु अखियूं थधियूं थियूं तयारु वेठा हुआ घुमण वञिणो हो पर जोणस मूंखे जॾहिं ॾिठो त चयईं घुमण त पियो थींदो तव्हां सां वरी अलाए कॾहिं गॾजनि Don't get sentimental, Dad. लिंडा जी केस ॾिसण ते गाॾी दिलाए जे न वेंदासीं त हूअ बि हद नाराज़ थी वेंदी शाबाश अथसि ऐं हू नंढो कंहिं ते वियो आहे अरे हुनजी त ॻाल्हि ई न पुछे बिल्कुलु तोते वियो अथई हंज में खयोमांसि त असुल हंज मां हेठि ई न लहे जे तव्हां मैक खे गोद में खणंदा त लिंडा खे कोन वणंदो हूअ ॾाढी सफ़ाई वारी आहे कीअं लहंदो पहिरियों दफ़ो ॾाॾे जे हंज में जो चढ़ियो हो ऐं हूअ गुॾी ॾिनवसि ख़ासि हुन लाइ घुराई हुई गुॾी ॾिनोमांसि न तव्हां बि कमाल था करियो डाय अमेरिका में मैक जो कमरो सॼो इलेक्ट्रॉनिक रांदीकनि सां भरियो पियो आहे हीअ चीफ गुॾी हू छा कंदो लड़ी खणी खणी फिटी करे छॾींदो गुॾी ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो खीरनी खाधाई खीरनी खाधाई न खीरनी ओह दैट मिल्की मैस असीं 3 ॼणा दॿो चटे खाई आहे ऐं खाईंदे खाईंदे शामूअ जी रुअण में छुटकियो चए बाबा मूंखे न आहे वञिणो वापसि अमेरिका मां वापसि न वेंदुमि मूंखे तव्हां सां गॾु रहणो आहे तव्हांजो सहारो थियणो आहे तव्हांजी शेवा करणी आहे दूर करणी अथसि शेवा करणी अथसि जानकी छो मोकिले थो मूंखे पुट सां गॾिजण लाइ जानकी छो मोकिले मूंखे पुट सां गॾिजण लाइ न वियो होसि त एतिरो त भरोसो हो त मुंहिंजो पुटु आहे पुटु जंहिंखे असांजे लाइ इज़त आहे पुटु जंहिंखे असां लाइ प्यारु आहे साणसि गॾिजी त हाणे उहो भरोसो बि टुटी पियो जानकी
तो मोकिले मूंखे हुन सां गॾिजण लाइ, तो मोकिले मूंखे हुन सां गॾिजण। ही छा हीअं ॿारनि वांगुरु रोइण को ठहे थो? न शामूअ पई न, जेकॾहिं तव्हां ईअं रोईंदा त मां बि रोई पवंदीसांव। रो शामू मां रो, असांजे नसीब में रुअण ई लिखियल अथई, असांजे नसीब में रुअण ई लिखियल अथई। ही तव्हीं छा पिया चओ? शामूअ कुझु चयव छा? शामूअ कुझु चयव छा? कुझु कोन चयई, यदि कुझु बचियो ई कोन्हे त अखरनि जो कहिड़ो मन, न आश लॻाए न निराशा थी। साईं परमानंद सच चवंदो, पूरा आहिनि सभु ही खेल तमाशा, पूरो आहे संसार, पूरा आहिनि रिश्ता नाता, पूरो घर परिवार, मता करी अभिमान काया माया कले, जेके लोक कुट बजा से कोन हलंदे साण, खणी वेंदे ॿिनि काठियुनि ते मथां वेरींदे वार, साजर पार सुञाण, मथां पवी पोइ ॾुखनि में, मथां पवी ही तव्हीं छा पिया चओ? पाण संभालियो, मथां पवी पोइ आखिर अहिड़ो छा थियो आहे? छो सिर्फ़ु एतिरो ठही जानकी, सभु कुझु ख़तमु थी वियो थिए, सभु कुझु ख़तमु थी वियो थिए। जंहिं पुट खे ॾिसण लाइ तुंहिंजूं अखियूं पयूं तरसनि, उन पुट खे तोखे ॾिसण लाइ 10 मिंट बि कोन। जा गुॾी तो पंहिंजे पोटे लाइ मोकिली, सा गुॾी हुन फिटी करे पेरनि सां लतारे हलियो वियो। जा खींदी तो हुन जे लाइ एतिरे प्यार सां ठाही, सा खींदी चखण लाइ हुन वक़्तु वक़्तु ई कोन। विसारे छॾ त असांजो को औलाद हो, विसारे छॾ असांजो को पुटु हो, शामूअ मां विसारे छॾ त असांजो को हुन सां रिश्तो बि हो। शामूअ मां ही रिश्ता अथई, रिश्तनि जो ही रिश्ता अथई, रिश्तनि जो छा। कम न आयो पुट रो, हो कम न आयो पुट रो, अला कम न आयो पुट रो। हाणे पुट घणी रांदि थी वई, हाणे कुझु वक़्तु हली पढ़ाई कर। पढ़ंदे त वॾो अफ़सर थींदे। ऑफिसर न थियणो आहे। अरे तो छा थींदे? इंजीनियर। अरे वाह, मुंहिंजो पुट इंजीनियर थींदो। अमड़ आस लगाई पुट रो वडरो थींदो, बाबे अमड़ खे 100 सुखड़ा पिण ॾींदो। पुटड़ो वसियो परदेस में, पुटड़ो वसियो परदेस में, कम न आयो पुटरो, अला कम न आयो पुटरो। मां पास थी वियो आहियां, सॼे कॉलेज में पहिरियों नंबर आयो आहे। सच? तूं सॼी कॉलेज में पहिरियों नंबर आयो आहीं? हा अम्मा। नंबर आयो पुट, मां बेहद खुश आहियां, मूंखे तो ते नाज़ आहे पुट, मूंखे तो ते नाज़ आहे। भगवान पुटु पास थी आयो अथई, लॾूं वॾूं त खाराई। हा, मां खेसि अहिड़ो लड्डू खाराईंदीसांसि जो संदसि सॼो जीवन मिठड़ो थी पवंदसि। अरे वाह, अहिड़ो कहिड़ो लड्डू आहे अम्मा जो सॼो जीवन ई मिठो थी पवंदो? मां तोखे शादीअ जो लड्डू खाराईंदीसांइ। अरे भगवान, शादी जे लड्डू जी भी पोइ ॻाल्हि करे, हींअर त पुटु पास थी आयो आहे, नौकिरी वौकिरी मिलेसि त पैसा त कमाए पंहिंजे पेरनि ते बीहे, पोइ इहो लड्डू खाराए शादी हींअर त मूं मिठो कराईसि। हा हा, मूं त मिठो करायां थी, पर ॾिस जां मां तुंहिंजे लाइ अहिड़ी कुआन वठी ईंदीसांइ जो तुंहिंजो सॼो जीवन मिठो थी वेंदो। अमड़ आस लगाई पुटरो घोट राजा थींदो, सुहिणी प्यारी कुंवार घर में आणींदो, नीह लगायो
परदेस में नीह लगायो परदेस में कम न आयो पुटरो अला कम न आयो पुटरो अम्मा बाबा खाओ तो मिठाई खाओ कहिड़ी ख़ुशीअ में अम्मा मूंखे नौकरी लगी आहे किथे अमेरिका में हिकु अमेरिकन सॉफ्टवेयर कंपनी में सॉफ्टवेयर इंजीनियर जो ॾाढो सुठो जॉब लॻो आहे त छा तूं अमेरिका वेंदे हा न पुट न तूं किथे कोन वेंदे हिते नौकरी कंदे ऐं असां सां गॾु रहंदे अम्मा अहिड़ी सुठी नौकरी हर पल कोन मिलंदी आहे ऐं 2-3 सालनि जी त ॻाल्हि आहे मां हुतां जाम पैसा कमाए वापसि मोटी ईंदुसि मूंखे कोन खपनि जाम पैसा मिठड़ी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कर जेकॾहिं अहिड़ो कॾहिं सुठो मौक़ो मिले थो त उनखे छॾणु न खपे अरे पर पुटड़ो परदेस वञण जी ॻाल्हि थो करे पर जेकॾहिं हुन नसीब में परदेस वञणु लिखियलु आहे त असीं छा था करे सघूं सम्झ ॻाल्हि असां पंहिंजी ज़िंदगी जी चुका आहियूं हाणे हिनखे पंहिंजी ज़िंदगी जीअण ॾे भले वञे पर ही हलियो वेंदो त असां कंहिंजे सहारे जीअंदासीं सुभाणे मां मरी पवां त न न अम्मा ईअं न चओ बाबा तव्हां ई अम्मा खे सम्झायो न मां जल्दी वापसि मोटी ईंदुसि मां जल्दी मोटी अमड़ आस लगाई पुटरो कांधी थींदो बाबे अमड़ जो जीवन भी सफलो थींदो घर कयो परदेस में घर कयो परदेस में कम न आयो पुटड़ो अला कम न आयो पुटड़ो कम न आयो पुटड़ो अला कम न आयो पुटड़ो